नाज़िन, काज़ी अमन शहर में इंतजामिया की नाअहली सबब गंदो पानी रोडन ते काहे पियो आहे, जंहिं करे शहरी सख्त तकलीफ़ुनि के मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। शहरिन गंदो पानी निकाल करण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे गुलाम हैदर बालादी। जी गुलाम हैदर। बिल्कुल इन वक्त मौजूद आहियां काज़ी अमन जी मेन शाही बाज़ार में, जिते टाउन इंतजामिया की नाअहली करे हिते जेको आहे मुसलसल ड्रेनेज जो गंदो पानी तलान की शिकल इख्तियार करे वियो आहे। हितां जा शहरी दुकानदार जेके आहिनि उहे कारोबार उन्हनि जो ठप थी वियो आहे ऐं शहरी इतार जा जेके अॻुवान आहिनि उहे सरापा एजाज बणियल आहिनि। वधीक दुकानदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असां सां अॼु टियों चौथों ॾींहुं आहे मुसलसल नाजाइज़ी करे रहिया आहिनि टाउन कमेटी वारा। हिते 2-3 घर आहिनि जिन जेको महीनो पूरो पानी इस्तेमालु कनि त पाणी हिते नथो निकिरी सघे। हिननि जो जेको पंहिंजे करप्शन लिकाइण लाइ टाउन कमेटी जो जेको अमलो आहे, पंहिंजी करप्शन लिकाइण लाइ ही पिन पॉइंट ठाहियो वियो आहे। रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा, सॼो ॾींहुं असांजो कारोबार हितां मुतासिर लॻो पियो आहे। अॻो गिराक बि नथो हुजे, पहिरियां रोड खां फ्री हलियो थो वञे 12 असां सॼो ॾींहुं हिते वेठा आहियूं, कोई रुपए जो धंधो न आहे। सॼो ॾींहुं रोई निमाणो मुंहुं करे वरी हलिया था वञूं। असां टाउन वारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे बराए सुठे नमूने सफ़ाई करे वञनि, असां कारोबार खे ध्यानु ॾेई सघूं। को भी धणी सार कोने शाही बाज़ार जो ऐं असां टाउन इंतजामिया AC साहब के DC साहब के अपील था कयूं त बराए महिरबानी ये एक्शन खयो वञे, न त वधीक एहतिजाज जो मुज़ाहिरो कंदासीं। ही पानी मुसलसल जाइ ते बीठो आहे। असां मज़दूर माण्हू, असांजी रोज़ी रोटी असांजे गुज़र सफ़र इन जाइ ते आहे। टाउन जी नाअहली सबबि असां ग़रीब माण्हू किॾां वञूं। असांजी कमाइण जी ॿी का बि जाइ न आहे। असां इन जाइ ते दुकान ते बीठल आहियूं मज़दूर माण्हू। असां महिरबानी करे टाउन खे अपील आहे कि असांजी सफ़ाई करे ॾी वञे। बिल्कुलु अवां हिते शहरी दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। इन्हनि जो इहो ई चवणु आहे त ही पाणी जेको ड्रेनेज जो गंदो पाणी आहे मुसलसल हिते माना उबले थो ऐं तलान जी शिकल अख़्तियार करे थो वञे ऐं असांजो जेको कारोबार आहे ठप थी रहिजी थो वञे। हिते ग्राहक अचनि नथा पाणीअ में। असांजो मुतालबो आहे असिस्टेंट कमिश्नर ऐं DC शहीद बेनज़ीराबाद खां त फुल फोर टाउन इंतज़ामिया ख़िलाफ़ु नोटिस वठी पाणी कढायो वञे। जी।